मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं गैर मुस्लिम सां गॾु मानी खाइण कीअं आई? साईं गैर मुस्लिम जेकॾहिं अगरि कोई बि आहे, हिंदू आहे, कोई ईसाई आहे, ज़ाहिरी उन वटि पलीती न आहे लॻल। मसलन तुर हथनि में अहिड़ी का शइ हुजेसि जेकी बिल्कुलु पलीत हुजे त उनखे पाण सां गॾु खारायो बि न, उन सां गॾु खाओ बि न। पर अहिड़ो को गैर मुस्लिम आहे जंहिंजा हथ बिल्कुलु सही, बिल्कुलु साफ़ अथसि, का ज़ाहिरी पलीती बि लॻल न अथसि, त जेकॾहिं अगरि तव्हां सां गॾु मानी खाए थो न, को इन जे अंदरि इब्न आहे गैर मुस्लिम सां गॾु मानी खाइणु दुरुस्त आहे। शर्त आहे त ज़ाहिरी पलीती न लॻल हुजेसि, यानी हथनि में का पलीती लॻल न हुजे, जिस्म ते का पलीती लॻल न हुजे, कपिड़नि ते का पलीती लॻल न हुजे जंहिंसां तव्हांखे किरब लॻे। पर हिकिड़ी तबियत बि हूंदी आहे न, कंहिं अगरि माण्हू जी तबियत नथी लॻे न, इहो जाइज़ आहे खाइणु, पर कंहिं माण्हू जी तबियत बि न लॻंदी, यार मां हिंदू सां कीअं गॾु खावां, अगरि तबियत नथी मैच थिए न त बि न खाओ। हा, तबियत मैच नथी थिए न त बि न खाओ, बाक़ी जाइज़ अमल आहे। हा, जेकॾहिं कोई हिंदू सां ईसाई सां हिकिड़े जेको आहे टेबल ते मानी तव्हांजो दोस्त आहे आई आहे ऐं खाओ था न, कोई उन जे अंदरि हर्ज न आहे। शर्त इहो आहे त उनजी ॾाढो ज़ाहिरी पलीती लॻल न हुजे।